अदा बुता जी अदा सुबत गाल कर अदा हिकिड़ो कम करे अदी मादाणी खे फोन करे त उनखे ॿुधाए जेका अदी आजाणी आहे न उहा मामा वारनि ॾे वई थी इहे न वरी अदी परेशान थी वञे। हा यार फोन त कयांसि थो पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायई इहो दुआ कर त अलाह करे अदी मादाणी अकेली हुजे। ॻाल्हि ॿुध न जेकॾहिं उहो आदमखोर गॾु वेठो हुजेसि न पोइ फोन कटे वठिजांइ। ठीकु आहे तूं सही थो चई न मां बि ईअं थो कयांसि। हे काटी हे अॼु नंबर त मिलायांसि पिथो न बाक़ी छा कयां। हलो अदी ख़ुशि आहीं? अदा ख़ुशी कहिड़ी आहे हेॾी जवान जवान भेण गुम थी वई आहे ऐं पुछींदो तूं ख़ुशि आहीं? अकेली आहीं आस पास में कोॾाइण वेठो अथई? न न पासे में त केरु कोन्हे बूरल ई नूरल विया न अदीअ खे ॻोल्हण। वाके ॻोल्हण विया आहिनि या मिड़ी तोसां नमूनो पता कंदा? अलाए अदा उहा त उन्हनि जी नियत। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो पर हिकिड़ी तोखे ख़बर हिकिड़ी मूंखे ख़बर न ख़बर पवे नूरल खे न इन अंधी बूरल खे। न न अदा सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे छा? ख़ैर त आहे किथे अदी हाजाणी? न न अदी हाजाणी वया मम्मी वारनि ॾे। सची? तोखे केरु ॿुधायो? मूं सां हाजी लकुन ॻाल्हि कई न चयईं न त किराओ बि मूं ॾिनो मांच वई तव्हांजे मामे वारनि ॾे। अदा तो त ॼण मुंहिंजे मथां 10 मणनि जी बोरी हटाए छॾी। अदी मादाणी जेतिरो बि ख़ुशि थियणो अथई भली थी वठ भली पंहिंजे मुंहं सां अंबोछू हण कुझु कर पर हुननि ॾाइणनि खे न ॾेखार उन्हनि खे ईअं वाङण जो ॿूथे करे ॾेखार उन्हनि खे ख़बर पए त पंहिंजी भेण जे लाइ वीचारी केॾो परेशान आहे। अदा उहो त ठीकु आहे पर अदा नूरल वारा बि अदी हाजाणी जे लाइ ॾाढा परेशान आहिनि उन्हनि खे ॿुधाइणु घुरिजे। हाणे ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं उन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधाई अथई न त हाजाणी वई आहे मामे वारनि ॾे सम्झ पोइ तुंहिंजे लाइ छा ॿई भाइर मरी वियासीं। अदा 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 ॼण त ॼावा ई कोन हासी। हा लॻे थो कावड़जी वियो। अरे अदा बुत तेरे वच्चा दिमाग़ ख़राब थी चा अरे भेण खे एॾी धमकी तरे ॾिबी आहे तूं पच कर तोखे अकुल कोन्हे न जेके अकुल न आहे ओके अकुलमंद जे पोयां लॻे बट ॼाड़ी न हलां था। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।